अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि अहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बअद। अस्सलामु अलैका या अमीरल मुमिनीन, अस्सलामु अलैका या वसीयल मुस्तफ़ा व रहमतुल्लाहि व बरकातुहु। अल्लाहुम्मा लअन क़तलत अमीरिल मुमिनीन, अल्लाहुम्मा लअन क़तलत अमीरिल मुमिनीन, अल्लाहुम्मा लअन क़तलत अमीरिल मुमिनीन अलैहिस्सलाम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहु। रमज़ान मुबारक जा बाबरकत, बामग़फ़रत, बारहमत ॾींहं गुज़री रहिया आहिनि। इन रहमतुनि सां, मग़फ़रतुनि सां ऐं बरकतुनि सां गॾोगॾु 19 रमज़ान मुबारक जे ॾींहं खां हिकु मुहिबान अहल बैत अलैहिस्सलाम जे लाइ ग़म ताज़ो थी वियो आहे, जेको अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी मज़लूमियत खे, अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी शहादत खे बयान थो करे। हिन ग़म में अल्लाह जी तमामु मख़लूक़, अल्लाह जा फ़रिश्ता बि शरीक आहिनि। सभ खां पहिरियां तमामु मोमिनीन मोमिनात जी ख़िदमत में, ख़ासि तौर ते साहिबुल असर व ज़मान इमाम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी शहादत जी ताज़ियत ऐं तस्लीयत अर्ज़ु कयूं था। अल्लाह ताला असांखे इन ग़म जो अजर अज़ीम अता फ़रमाए। अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम उहा शख़्सियत आहिनि, अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम उहा ज़ात आहे जंहिंजी अज़मत, जंहिंजी अहमियत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बार बार ॿुधाई। अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जे फ़ज़ाइलनि खे लिखणु, फ़ज़ाइलनि खे ॾिसणु, फ़ज़ाइलनि खे ॿुधणु ऐं फ़ज़ाइलनि खे बयानु करणु रिवायात में इबादत चयो वियो आहे। दिलि चाहे थी त इन इबादत खां महरूम न रहिजे, छो जे मौला अमीर अलैहिस्सलाम जा ॾींहं हलनि था पिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, या अलियो अंता व शियतुका ख़ैरुल बरिया। ए अली, तूं ऐं तुंहिंजा शिया अल्लाह जी बहितरीन मख़लूक़ आहियो, ऐं जॾहिं तव्हां रोज़े क़यामत ईंदो, अल्लाह जी रिज़ायतनि खां राज़ी हूंदो, अल्लाह जूं रिज़ायतूं तव्हांजे शामिल हाल हूंदियूं, ऐं तव्हांजो ऐं तुंहिंजे शियनि जो जेको दुश्मन ईंदो, उहो ग़ज़ब वारी सूरत में अल्लाह जी रिज़ायतनि खां महरूम थी ईंदो। रमज़ान मुबारक जे 21 रोज़ेदार जो अजुर ऐं सवाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बानी बयानु करण जी कोशिशि कयूं था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, व यौम अहदिन व इशरीना युवस्सिउल्लाहु अलैकुमुल क़ब्र अल्फ़ फ़रसख़। 21 रोज़ेदार जो अजुर इहो आहे त अल्लाह ताला उन रोज़े जी बरकत जे करे हुन जी क़ब्र खे 1000 फ़रसख़ वसी करे छॾींदो। हुन जी क़ब्र में वुसत अची वेंदी। जॾहिं त क़ब्र जी ख़ासियत इहा आहे, ऐं क़ब्र पाण बि रोज़ानो इहा निदा ॾींदी आहे त आऊं तंग घर आहियां, मुंहिंजे लाइ तयारी करे अचु, मतां मुंहिंजी तंगी मां तोखे तकलीफ़ थिए। आऊं कीड़नि मकोड़नि जो घर आहियां, मुंहिंजे लाइ तयारी करे अचु। रोज़ेदार जी इन रोज़े जी बरकत जे करे हुनजी क़ब्र वसी थी वेंदी। तंगी जे करे जेको ग़म अचिणो, उन खां इहो रोज़ेदार महफ़ूज़ थी वेंदो ऐं उनखे सुकून मिलंदो। व यजअलु वुजूहकुम कवजहि यूसुफ बिन याक़ूब अलैहिस्सलाम। ऐं ॿियो अजुर ऐं सवाब इहो आहे त अल्लाह ताला इन रोज़ेदारनि जे चेहरनि खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, जेको हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ंद आहे, उनजे चेहरे वांगुरु करे छॾींदो। इन जो मतिलबु इहो ई आहे त जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह जी तरफ़ां रिज़ायतूं मिलियूं, अल्लाह जूं मर्ज़ियूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे शामिल आहिनि, त हिन रोज़ेदार खे बि उहे रिज़ायतूं, उहे मर्ज़ियूं शामिल थी वेंदियूं। इन जो अजुर इहो बहितरीन जेको आख़िरत में मिलंदो। दुआ आहे अल्लाह ताला असांखे इन अजुर खां महरूम न फ़रमाए। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।